काफ़ी मसला आहिनि डॉक्टरनि सां। पहिरीं ॻाल्हि त आउं हिते एज़ अ WMO आहियां, पर उन सां गॾु मुंहिंजी ट्रेनिंग रेडियोलॉजी में कंप्लीट आहे। आई एम अ रेडियोलॉजिस्ट। जस्ट मुंहिंजो IMM क्लियर आहे, जस्ट हिकिड़ो एग्ज़ाम क्लियर कोन, पर मुंहिंजी फुल फ्लेज नॉलेज रेडियोलॉजिस्ट आहे। उनखां पोइ जीअं आउं आई आहियां हिते 1 साल जे अंदर ई मूंखे चयो वियो तूं WMO आई, तूं WMO आई, तूं WMO आई, तोखे अचे न अचे, तोखे फीमेल वार्ड भी करिणो आहे, पीट्स भी करिणो आहे, गाइनी भी करिणो आहे, तोखे OPD भी करिणो आहे। भले मरीज़नि से कुझु भी थिए, मरीज़नि जो मतलब कोई फर्क नथो पए, उहे मरन था जीअन था, डज़ंट मैटर। हॉस्पिटल हले उनमें भी असीं 4-5 WMO आहियूं जेको कमु कयूं था। उनमें भी तव्हां WMO, तव्हांखे सभु कुझु करिणो आहे। ऐं जेको ऑन द रिकॉर्ड अलाए केतिरा डॉक्टर आहिनि, अलाए केतिरा जंहिंखे फेवर ॾिनी वेंदी आहे। असां वटि सोर्स कोन आहे, असीं नथा ॻाल्हाए सघूं उन लेवल ते। इहो डॉक्टर हिकिड़ो ऑप्शन छॾी विया आहिनि, उनजे पुठियां असीं ॻाल्हायूं था। ऐं ॿी ॻाल्हि, असां वटि हिकिड़ी WMLO मेडिको लीगल केसिस लाइ अपॉइंटेड आहे, पर उहो छा कंदी आहे, उनखे सिर्फ़ 15 डेज़ जो ॾिनो वियो आहे। असां जॾहिं कॉल कई, भाई असां उहो जॾहिं ऑफिशियली WMLO आहे त पूरो मंथ उहो करे ड्यूटी पंहिंजी, एतिरा केसिस नथा अचनि, ठीकु है। उनखां पोइ उहे चवनि था उन ते एतिरो वज़न नथा ॾेई सघूं, छो उहो भॼी वेंदी। असां चयो भॼी वञे त भॼी वञे, असीं वेठा आहियूं पोइ करण लाइ, तव्हां ॾियो त सही उन ते प्रेशर। नो, उनखे कुझु कोन चवंदासीं। आई डोंट नो, मूंखे नथो ख़बर पए त छा आहे उनजो रीज़न। शायदि हू उनजे पुठियां पॉलिटिकल प्रेशर आहे, छा आहे ख़ुदा खे ख़बर आहे। असीं पाण मिट्टी में नया आहियूं 1 साल खां। एॾो त प्रेशर, एॾो त सिस्टम ख़राबु आहे। 4 साल ट्रेनिंग कई आहे विदाउट एनी प्रेशर, विदाउट एनी डिप्रेशन। कोई फिकर कोन हुंदी। वार्डन में, टर्शरी केयर में तव्हां वञी कमु करे ॾिसो त सही, उते ॾिसो त सही बाबा, उहे डॉक्टर्स आहिनि, उहो सिस्टम आहे। हिते कुझु बि न आहे। उनखां अलावा RHC सिस्टम हिते 7 पूरा अपॉइंटेड आहिनि, जंहिं ते हिननि जी मतिलबु हिननि ते डिलीवरी सिस्टम आहे, सभु कुझु आहे। पर छा थींदो आहे, इवनिंग में रेफर टू मिट्टी, नाइट में रेफर टू मिट्टी, एनीमिया करेक्शन रेफर टू मिट्टी, एवरीथिंग रेफर टू मिट्टी, लेबर रेफर टू मिट्टी। इवन उन्हनि जा स्टाफ पाण ईंदा आहिनि हिते, मरीज़ छॾे वेंदा आहिनि, छॾे करे अरे बाबा स्टाफ केॾांहुं वियो, भॼी वियो, उन्हनि जी उन सेम एम्बुलेंस में भॼी वियो। मतलब इहो आहे छा। ऐं असां जहिड़ा WMO जेको 1 ईयर थियो आहे, असांजी 4 साल ट्रेनिंग रेडियोलॉजी में, जंहिंमें असांजो मेडिसन खे असांजो A to Z असांखे नथो अचे। 4 मेडिसन हींअर यादि कयूं आहिनि, जंहिंजी करे आउं OPD हलायां पई। A to Z नथो अचे। अहिड़ा कॉम्प्लिकेटेड ख़ुदा जे कारण, असीं ख़ुदा कारण असीं दुआ घुरी ईंदा आहियूं त असांखां कोई इशू न थिए। न त असीं बि मीडिया में असांजो नालो ईंदो, डॉक्टर रीटा फलाणी मरीज़ मारे छॾियो, फलाणो मारे छॾियो। असांखे शौक़ु आहे मरीज़ मारण, असांखे छा मिलंदो मरीज़ मारण में। पर बहरहाल हिते जो सिस्टम तौबा आहे, तौबा। असांखे थोरो सोर्स मिले त असीं ही जॉब बि छॾे ॾियूं, ॿियो कोई इनकम सिस्टम स्टार्ट कयूं। असीं पंहिंजे ॿारनि खे डॉक्टर बि कोन ठाहींदासीं, उन्हनि खे चवंदासीं तव्हां ॿी कोई फील्ड वठो, पर डॉक्टर न थियो, महिरबानी करे डॉक्टर न थियो। नथा कनि। तमामु घणा हिते डॉक्टर्स अहिड़ा आहिनि, जेके ड्यूटी तां गायब आहिनि, पघारूं पंहिंजूं खणनि पिया। असां हिते एंटी रैली डॉक्टर्स जे ख़िलाफ़ न आहे, पर हुन माफिया जे ख़िलाफ़ आहे, जंहिंमें सपोर्ट कयो पियो वञे। असांखे